जो लाइव अचण जो मक़सदु आहे त इलाक़ा एजुकेशन ऑफिसर घोड़ाॿड़ी जे हवाले सां कुझु पंहिंजा मौक़फ़ रखनि, छो त उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ बहाना ॼाणाए ऐं उस्तादनि खे परेशान करे थो, उस्तादनि जा जाइज़ कम करण खां लावाए थो। हींअर कल्ह उन कम जे हवाले सां साहिब जिन खे मूं फ़ोन कई, साईं हीअ त कमु आहे सर्विस बुक जे हवाले सां, इहो मूंखे करे ॾियणु फरमाईंदा त मूं साहिब जे चवण मुताबिक़ त आउं अॼु न आहियां, सुभाणे अॼोके नाले ॾींहं जे हवाले सां तव्हां अचिजो। त उहो जीअं त सर्विस बुक मूं कल्ह उते कंहिं दोस्त जे हवाले करे आउं हलियो आयुसि, कंहिं दोस्त जे हवाले सां मोकिलियो हुउमि, उन दोस्त जे हवाले उते थियो ऐं उनखे पोइ मुसलसल राब्ते में हुयुसि ऐं उनखां अॻु में उन्हनि जे फर्ज़ंद खे बि मूं कॉल कई त हिकिड़ो कमु आहे बाबे खां इहो कराइजो, त उन बि मूंखे चयो त बाबा जेको सो असांखे घटि वधि थो ॻाल्हाए, तव्हां हुन सां ॻाल्हायो त पोइ आउं करे ॾियण लाइ पोइ जेको करण लाइ तयारु आहियां। मूं चयो चलो ख़ैरु तव्हां खां जेकॾहिं अगरि हीउ कमु नथो थिए त पोइ आउं पाण ई जेको सो अहमद परियार असांजो असिस्टेंट क्लार्क आहे उन सां ॻाल्हायां थो ऐं उन जे हवाले उहो चङो सर्विस बुक मोकिलायां थो। पोइ मूं साईं सां कल्ह ॻाल्हायो उन सर्विस बुक जे हवाले सां त साईं इहो सर्विस बुक आहे, हिन में तव्हांजे हिन पीरियड जी जेका सही आहे उन सां गॾोगॾु ACR बि आहे, उन में बि सही आहे, तव्हां इहो करणु फरमाईंदा। साईं चयो कालोके ॾींहं जे हवाले सां त आउं अॼु न आहियां, अॼोके ॾींहं जे हवाले सां चई त आउं तव्हां भले मोकिलिजो करे ॾींदुसि। त उहो अहमद परियारिटी सर्विस बुक हो ऐं ॿियो हिकु उस्ताद जो मसइलो हो सर्विस सर्टिफिकेट जे हवाले सां, जंहिंजे हवाले सां बि कल्ह ॻाल्हाईसीं, उनजो बि अॼोको ॾींहुं ॾिनई हुई त उन्हनि खे आउं अॼोके ॾींहुं करे ॾींदुसि सर्टिफिकेट। जॾहिं अॼु मूं मुसलसल क्लार्क सां राब्तो कयो त क्लार्क जे बक़ौल त साईं मूंखे जेको सो न करे ॾिनो ऐं हुनजे ॻाल्हियुनि मां मूंखे बि अफ़सोसु थियो त साईं असांजो मक़ामी माण्हू थियो जेको सो असां उस्तादनि खे परेशान करे थो ऐं असां उस्तादनि जा जाइज़ कम करण जे लाइ उन टाइम न आहे या मुख़्तलिफ़ बहाना आहिनि। इन खां अलावा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आउं साईं असां रूबरू कुझु कमनि जे हवाले सां बि मिलियसि, पर साईं जो रवैयो ॾिसी मूंखे इंतिहाई ऐं शर्मिंदो बि थियुसि त जेको असां जेको हिकिड़ो त पंहिंजे वक़्त ते ड्यूटी करण वारा उनजो मुआशिरो गवाही ॾींदो, असां सां ई जेको सो करे ऐं हर वक़्तु ऑफिसरनि जी बिगार बि भरण वारा, त जेको बिगार ऑफिसर जंहिं महिल कॉल कंदो आहे उन ई महिल थींदो आहे। असां सां जेकॾहिं इहे रवैत हलनि था त आम उस्ताद सां कीअं हलंदा, छो त असीं वरी तनज़ीम जा इहदेदार बि आहियूं ऐं तहलके घोड़ाॿड़ी जे हवाले सां तनज़ीम जो नाइब सदर बि आहियां, त नाइब सदर जे हवाले सां जेकॾहिं असांखे इन्हनि कमनि करण जे हवाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ बहाना ॾियनि था त आम उस्ताद सां ई छा थींदो हूंदो ऐं तइलीम जी छा ॻाल्हि कजे, छो त मक़ामी ऑफिसर असांजो आहे, असीं एज़ ए तनज़ीम जो हिकिड़ो हिसो थींदे इन ॻाल्हि ते पाण ॻाल्हाईंदे शर्मिंदा थियूं त असांजो ऑफिसर असांजे माशरे जे स्कूलनि जे लाइ, छो त हू धणी आहे हिन इलाइक़े जो ऐं धणी हुजण सां गॾोगॾु त हू मालिक बि आहे हिन इलाइक़े जो ऐं उनखे फ़िक्रु हुजणु घुरिजे ऐं उस्ताद उन प्रायोरिटीअ ते उस्तादनि खां कमु वठणु घुरिजे। पर अफ़सोस असांजे स्कूलनि खे जेके से ताला लॻल हूंदा आहिनि ऐं उन मुताबिक़ असीं वधीक नथा ॻाल्हायूं, छो त असांखे उस्ताद चवंदो यार तव्हां हीअ असां ते छो था आणो, पर अफ़सोस मूं पर साल ऐं फोकल पर्सन रहियो हुउसि। फोकल पर्सन जे हवाले सां कुझु शिकायतूं जेके से मूं साईं खे ॾिनियूं त साईं जेको उन ते को बि एक्शन न खयो ऐं उल्टो आऊं मयारी थियसि, छो त उल्टो आऊं मयारी थियसि उस्तादनि ते, उस्तादनि जो नाइब सदर हूंदे वाह तव्हां असां ते शिकायतूं कयूं ऐं उन जे हवाले सां, छो त मुंहिंजो इहदो ज़रूरु आहे, इहदे खां इनकार नथो करियां, उस्ताद फलाह महबूद जो ऐं जेको सो ज़ामिन आहियां, ज़िमेदार बि आहियां, पर इहो आउं कॾहिं बि न चाहींदुसि त उहो उस्ताद ड्यूटी न करे ऐं मुफ़्ती बि पघार खणे त इहो आउं कॾहिं न चाहींदुसि, छो त असां शुक्र रहमदा इन स्कूल स्कूल जा 3 इहदेदार आहियूं, 3 इहदेदार असीं पंहिंजी ड्यूटी फ़र्ज़ शनासी सां कंदा आहियूं ऐं हर वक़्तु टाइम सां कंदा आहियूं। इंसानु आहे कॾहिं उन में ग़लती थी वेंदी आहे, पर उनजो इहो कॾहिं बि असीं उन ते सौदेबाज़ी न कंदा आहियूं। त मुंहिंजो हिन फेसबुक ते अचण जो मक़सदु इहो आहे त असांजा मक़ामी ऑफिसर थी असांखे जाइज़ कमनि जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॾटा ॾींहुं रुलाइनि, छा इहे तइलीम जे लाइ सुठा साबित थींदा त आउं अला अख़्तियारनि खां हिन वॉइस ज़रिए इहो मैसेज थो करियां, ख़ुदा रा
असांजे तेल के घोड़ाबड़ी ते रहम खाधो वञे ऐं असांजे तेल के घोड़ाबड़ी जे अरूण जे बचनि ते रहम खाधो वञे। असांखे नेक बासलाहियत जेको त तेल का एजुकेशन ऑफिसर ॾिनो वञे जे DC ठट आहे ऐं डियो साहब प्राइमरी साईं नूर सराई आहे ऐं जेको सो तइलीम जा सेक्रेटरी आहिनि तइलीम जो मिनिस्टर साईं सरदार शाह आहे उनखे पुरज़ोर अपील थो करियां त असांजो तेलको अॻे हिकिड़ो पुठिते पियल आहे। हिन वक़्तु भर्तियुनि जे हवाले सां बि सीटूं रहिजी वियूं भर्ती न थी सघे असांखे कोई अहल ऑफिसर ॾेई हिन वॾेर शाहीअ जे ऑफिसर मां असांजी जान छॾाई वञे त असीं तव्हांजा मशकूर रहंदासीं। वस्सलाम। उमेद तव्हां ख़ुशि हूंदा। हा मूंखे एतिरी बि ख़बर आहे त हीअ लाइव वीडियो छॾण सां साईं जा खोड़ सारा दफ़ा करण वारा अची वेंदा। थी सघे साईं उन लाइ क़ाबिल एतिराम हुजे। ऐं जमूर लेवल सां ॻाल्हि थो करियां जमूर असांजे उस्ताद लाइ साईं बहितर न आहे। उहो कहिड़ो बि उस्ताद आहे चाहे प्राइमरी जो हुजे चाहे सेकेंडरी जो हुजे उहो साईं जमूर न आहे। बाक़ी हा हिकु ॿ जे लाइ साईं बहितर हूंदो उन जा पोइ हींअर उस्ताद जेको बदिलण लाइ उस्ताद असांजी बिरादरी उहा बि ज़ाहिर थी ईंदी पर हक़ु सच हुजे। असां वटि असांजो फ़ीसर वटि हर उस्ताद जो अदब हुजे हर उस्ताद जी अहमियत हुजे हर उस्ताद जो जाइज़ कमु करण जो वक़्तु हुजे पर इहो न हुजे त उनखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ तरीक़े सां रुलाए परेशान कंदा रहनि ऐं हू जेको सो परेशानी वारे आलम में हुजे। छो त खोड़ सफ़ा मरतबा वियो या साईं वटि साईं जा रविया ॾिसी अॼु मजबूर ई लाइव वीडियो छॾण ते पियो आहे। इहा बि मूंखे ख़बर आहे त साईं सिफ़ारिशी माण्हू आहे त साईं सिफ़ारिशी भले माण्हू हुजे पर हिते हक़ ऐं सच जी ॻाल्हि ज़रूरु रहंदी। ऐं साफ़ी बिरादरी खे बि अपील थो करियां त महिरबानी करे तव्हां हक़ ऐं सफ़ जो लिखो था त हक़ ऐं सच लिखो अहिड़नि ऑफिसरनि खे निर्वार करियो जीअं असांजी इहा तइलीम बची रहे। ऐं अकेलो सही आहे अकेलो मूंसां भले केरु साथ बि न ॾे पर हक़ ऐं सच जो चवंदो रहंदुसि जेसीं साह शरीर में हूंदो तेसीं चवंदो रहंदुसि। इनशा अल्लाह उन्हनि खे अहिड़नि ऑफिसरनि खे कंहिं न कंहिं मंज़िल ते ज़रूरु पहचान में पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदुसि। वसलाम अल्लाह तव्हांखे शाद आबाद रखे। आमीन सदा।